अहम ख़बर है लड़काड़े खां वस शेर कंदासी FIA जी कार्रवाई हवाला हूंडी हलाईंदड़ 3 जवाबदार गिरफ़्तार। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। डेप्टी डायरेक्टर FIA लियाकत हुलियो जे हुकम ते कार्रवाई कई वई आहे। जवाबदार अब्दुल समी, ताज मोहम्मद ऐं जुनेद शेख खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदारनि वटां 1 लख रुपया ऐं सऊदी अरब जी करेंसी बि हथ कई वई आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे लाड़काणो मां FIA कार्रवाई कई आहे। हवाला हुंडी हलाईंदड़ 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अवां खे अपडेट दे रहिया आहियूं। डेप्टी डायरेक्टर FIA लियाकत हुलियो जे हुकुम ते कार्रवाई कई वई। जवाबदार अब्दुल समी, ताज मोहम्मद ऐं जुनेद शेख खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वियो। जवाबदारनि वटां 1 लख रुपया ऐं सऊदी अरब जी करेंसी बि हथ कई वई आहे। FIA इख्तियारनि जो चवण आहे। अवां खे अपडेट कयूं लाड़काणो मां। FIA कार्रवाई करे हवाला हुंडी हलाईंदड़ 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। डेप्टी डायरेक्टर FIA लियाकत हुलियो जे हुकम ते कार्रवाई कई वई आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं रशीद समो खां। जी रशीद, अपडेट कजो। जी बिल्कुल, FIA लाड़काणो जे डिप्टी डायरेक्टर लियाकत हुलियो जे हुकुम ते कार्रवाई कई वई आहे। FIA लाड़काणो नवंदेरो चौंक वारे इलाइक़े में कार्रवाई कई आहे। हवाला हुंडीअ जो जेके हवाला हुंडी आहे उहे हलाईंदड़ 3 ॼणा FIA गिरफ़्तार कया आहिनि। उन हवाले सां FIA सां राब्तो थियो आहे त FIA टीम जो चवणु आहे त हवाला हुंडी हलाईंदड़ 3 ॼणा अब्दुल समी शेख, जुनेद शेख ऐं ताज मोहम्मद शेख खे गिरफ़्तार करे हुननि ते केस दाख़िल कयो वियो आहे ऐं गिरफ़्तार जवाबदारनि हथां पाकिस्तानी 1 लख रुपया ऐं सऊदी अरब जी करेंसी बि जेकी आहे उहा हथ कई वई आहे। वधीक FIA जो चवणु आहे त जेको 3 जवाबदार आहिनि अब्दुल समी शेख, जुनेद अमन शेख ऐं ताज अमन शेख, उन्हनि जवाबदारनि खे रिमांड लाइ अदालत में पेश कयो वियो। अदालत उन्हनि खे जेल हवाले करे छॾियो आहे। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।